पीपल्स पार्टी गरीबन खे अझा ॾिना आहिनि। दादू जे गरीब अक़लियती बागड़ी बिरादरी खे भेण बेनज़ीर बस्ती क़ाइमु करे घर तइमीर कराए ॾिना ऐं स्कूल क़ाइमु करे ॾिनो त जीअं हिननि जा ॿार तइलीम हासिल करे सघनि। पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबर ऐं अॻूणे सूबाई वज़ीर तइलीम पीर मज़हरुल हक़ पीर इलाही बख़्श लॉ कॉलेज ऐं IBA इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जे दौरे खां पोइ भेण बेनज़ीर बस्ती पहुची बागड़ी बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ात करण खां पोइ इबरत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कयो। हिन चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत अवाम जे ॾुख ऐं सुख में गॾु रही आहे, कॾहिं बि अवाम खे अकेलो न छॾियो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ग़रीब अवाम जे हक़नि ख़ातिर जिदोजहद करे शहादत माणी पर अवाम जे हक़नि जो सौदो न कयो। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो पंहिंजे नाना शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मंशूर खे खणी ग़रीब अवाम सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठो आहे। हिन चयो त ईंदड़ चूंडुनि में बि ग़रीब अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुखालफ़नि खे इबरतनाक शिकस्त ॾेई पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाब करे बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुल्क जो वज़ीर आज़म बणाईंदा ऐं मुल्क जी तरक़ी जो सफ़र शुरू कंदो। उन मौक़े ते हिन ॿारनि खे फ्रूट विकिरो कंदड़ रेड़े वारे खे 500 जो सभिनी ॿारनि खे फ्रूट ॾियण जो चयो ऐं संदसि 5000 रेड़े वारे खे ॾिना, जेके रेड़े वारे वठण खां इनकार कंदे वराणियो त असां ग़रीब ज़रूर आहियूं पर ईमानदार आहियूं न कि बेईमान आहियूं। जंहिं बाद पीर मज़हरुल हक़ 500 रुपया रेड़े वारे खे ॾिना ऐं उन अमल खे सारायो। ईमानदार हो, गरीब हो तो मेरे खैरा ईमानदार हो। थोरो करे मारवी जा थोरा आहिनि ऐं मारवी जा बस्तियूं ठहियल आहिनि, मारवी जा हिते कॉलोनी ठहियल आहे, मारवी जो लालो आहे बस। असां ॼण वेठा आहियूं, केरु असांखे तंग तारी हींअर नथो करे। इहा बाथरूम कोन आहे, फ़क़ीरनि जो बाथरूम न, रेल ते वेहूं था इज़त आहे सभु कंहिंजी, सम्झी न रेल ते वेहूं न्याणी ॼण भीतर पिया हणनि। शुरू में मां जॾहिं हिते आयो हुउसि त हिननि जो मूं ॾिठो त ही झुगियुनि में रहंदा हुआ, वीचारा हिननि जी बेपर्दगी थींदी हुई ऐं हिते हर को माण्हू जेको कावड़े रेलवे वारा अचनि या हिते पाड़े जा वॾेरा अचनि, हिननि खे वीचारनि खे उथो सरकारी ज़मीन आहे इहो, पर हुकूमत आई PP जी त असां वटि प्रोजेक्ट हिकिड़ो शुरू थियो भेण बेनज़ीर बस्ती हर ज़िले में, त हिते सभ खां ग़रीब में ग़रीब तबिको बागड़ियुनि जो हो। पोइ हिननि खे मूं चयो त भाउ इहा कॉलोनी बागड़ी कॉलोनी खे भेण बेनज़ीर बस्ती बनायो। पोइ हिते हीअ ॾिसो था जेके बि क्वार्टर पका हिननि खे आहिनि, मां हिन जी बादशाहज़ादी हूंदी हिननि जी लीडर हुई उहा, उनजो घरु हे आहे। ऐं उनखां पोइ हाल मुजीब साहब MP थियो त हिननि खे हाल ठाराए ॾिनई। हीअ PP जी हुकूमत में हिते हिननि खे मंदरु ठाराए ॾिनो, हीअ अस्पताल असां ठाराई, उहो हिकु बुरे हाल में हाणे हीअ रिनोवेट थी आहे, हाणे इहा बि नई थी वई आहे फस्ट क्लास। हाणे हीअ हिते आयो आहियां त मूं वटि हिननि जो पोटो आयो, मूंखे चई त असां वटि मसइला आहिनि, असांखे को थलो ठाराए ॾियो, को घिटी पकी कराए ॾियो। मुंहिंजो ठीकु आहे, हिननि जो हक़ु आहे। त हाणे ड्रेनेज ऐं हिननि जो इहो मसइलो हाणे इहो आहे त हिननि खे ड्रेनेज ऐं जेको आहे सो ख़ासि तौर ते जेको भाऊ ॻाल्हि करे पियो रेलवे जी लाइन ते वञनि थियूं न्याणियूं व्याणियूं, हिननि खे जो वेहण जो हाणे ॾिसो न हीअ बेपर्दगी त अञा बि थिए थी, पर हिन खे लेट्रिन जेके ठाराईंदासीं उन्हनि मेंटेनेंस न कई। हाणे मां ॾेखारियो त सफ़ा ख़राबु थी विया आहिनि। इनशाला ड्रेनेज ऐं लेट्रिन वग़ैरह हिननि खे थोरो हिन जो मतिलबु स्कूल बि हिननि खे असां ठाराए ॾिनो, उहो बि हुते ॿार पढ़नि था। हींअर को 200 अलाए केतिरा ॿार पढ़नि था। त हाणे बागड़ी कम्यूनिटी ग़रीब कम्यूनिटी आहे ऐं हिननि खे को असां पिनण कोन छॾींदासीं, हिननि खे असां पिनण कोन छॾींदासीं। असां चाहियूं था त इन्हनि खे बि पाकिस्तान जे ॿियनि शहरनि जा हुकूक मिलणु खपनि। तालीम हूंदी त नौकिरी बि हिननि खे मिलंदी, ऐं जेके तालीम न हूंदी त शऊर बि न हूंदो। ऐं हींअर हिन जो ख़ुदि पोटो जेको मूं वटि ॼायो, उन इंटर पास कई आहे, उन चयो त मूंखे BA में दाख़िला खपे, ख़र्चु कोन्हे मुंहिंजो, ख़र्चु असां कंदासीं, तूं परवाह न पढ़। पोइ प्रिंसिपल साहिब खे चयोसीं अॼु सुभाणे वेंदो हुन वटि। हा उहो त आहे उहो पंहिंजी जाइ ते, पर उहो ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि। तालीम हुन BA हुन पाण चयो त मूंखे BA में दाख़िला वठी ॾियो, मां पढ़ंदुसि। हींअर बि हे बि पढ़े थो, ट्यूशन सेंटर में बि वेंदो आहे, जीअं उते वञी पढ़ंदो आहे। त माना जिन ग़रीबनि खे पढ़ण जो शौक़ु आहे उन्हनि खे हिमथाइजे। ऐं हुनजो ॿिया त माण्हू ॾिसो आम माण्हू जो हे त वीचारा ईअं बि नथा अचनि त को प्राइवेट स्कूल में असांखे पढ़ायो। गवर्नमेंट जे तरफ़ां सहूलियत आहे, 200 ॿार पढ़नि था।
उहे इहे जेके तालीम हासिलु कंदा त इंशाल्लाह आईंदा उहे बि असांजे पाकिस्तान जे ॿियनि शहरनि वांगुरु हिननि खे बराबरि जा हुक़ूक़ मिलंदा। त असां ग्रास रूट पार्टी आहे पीपल्स पार्टी ग़रीबनि जी लाइ सोचे थी। असांखे मुंहिंजो ख़ासि तौर ते मुंहिंजे पुटु मुजीब साहिब जो इहो ई हूंदो आहे त उहे तबिका जेके तमामु पोइते पियल आहिनि इन्हनि खे अॻिते कजे। उन मौक़े ते हाजी गुलाम हैदर खोसो, सैयद असद शाह, सैयद अवैस शाह, मुनीर अहमद मला, रियाज़ अहमद दावच, असलम चवाण ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। हिन बागड़ी बिरादरी जे माण्हुनि जा मसइला ॿुधा ऐं हल कराइण जी ख़ातिरी पिणु कराई। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।